रानीपुर में पीरानी हवेली में 2 साल अॻु मुबैना तौर ते गुम थियल 20 वरनि जी सना ग्रमाणी जे अगवा करे विक्रो करण जो 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। नारी जे वालिद दीदार हुसैन ग्रमाणी जी फरियाद ते रानीपुर थाणे ते पीर सुहेल शाह समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ अगवा करे विक्रो करण जो केस दाख़िल कयो वियो। फरियादी केस में जणायो आहे त पंहिंजी धीअ सना खे पंहिंजे भाणीजे तनवीर हुसैन सां शादी कराई हुई। सना जे एवज़ में पंहिंजे पुट दिलदार जी शादी कराई हुई, जेको रिश्तो घणो अरसो न हली सघियो। हिन केस में जणायो त घर में अणबणता मुंहिंजी घरवारी नाराज़ थी पंहिंजे वालिद खमीसो मशोरी जे घर हली वई ऐं मुंहिंजी न्याणी सना खे बि गॾु वठी वई हुई। 1 महीनो गुज़रण बावजूद मुंहिंजे घर वारे पुट दिलदार सां गॾिजी अबन ॾाॾनि जे मुर्शिद पीर सुहेल शाह जी हवेली में सना खे अमानत तौर छॾे आई हुई। हिन चयो त न्याणी जी हवेली में छॾे अचण जी इतला ते आउं पंहिंजे अमर इस्लाम ख़ातून सां गॾु रानीपुर दरगाह ते पहुतसि ऐं अमर हवेली में वञी सना हवेली सां मुलाक़ात कई। हिन चयो त मुंहिंजी अमर साईं सुहेल शाह खां सना खे वापसि वठी वञण लाइ चयो, पर सुहेल शाह इनकार कंदे चयो त मुंहिंजा अमरीका मां महिमान अचणा आहिनि, कमकार घणो आहे, कुझु ॾींहं छॾे पोइ खेसि वठी वञिजो। हिन चयो त 20 ॾींहं बाद सुहेल शाह जे भाउ शाही शाह फ़ोन करे चयो त सना सुबुह जो चांहि पी पंहिंजे नानाणे वई आहे, जंहिंजो 2 साल गुज़रण बावजूद को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो त उहा किथे आहे। हिन फरियाद में जणायो आहे त पीर सुहेल शाह मुंहिंजा साला अमजद मशोरी, रियाज़ मशोरी, सराज मशोरी ऐं मुंहिंजे घरवारी इरशाद ख़ातून मुंहिंजी न्याणी सना खे खून करण या विक्रो करण लाइ अगवा करे विया आहिनि और पुलिस केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे।